कंहिं मकतब जो उस्ताद ॾाढो सख़्तु ऐं शागिर्दनि खे मार ॾींदड़ हो। वीचारा शागिर्द हुन जी मुहीब सूरत ऐं मार खां तंग आया। तिन पाण में पह पचाया त हाणे अहिड़ी का सलाह करियो जीअं हिन उस्ताद जी तकलीफ़ खां आज़ादी मिले। हुननि में हिकु शागिर्द निहायत चालाक हो। हुन चयो त यारो, मां अव्हां खे हिकु रिथ ॿुधायां थो, जेकॾहिं अव्हां उन ते अमल कयो त बस पऊं 12 आहिनि, मगर हिकु त इहो राज़ फाश न कंदो, ॿियो त मूंसां कसम खणो। ख़ैर, सभिनी कसम खयां। संदन लीडर शागिर्द चयो त बस ॻाल्हि सणाई आहे, असां मां जेको बि शागिर्द उस्ताद खे मिले त खेसि सलाम करे ऐं संदसि मुंहं ॾांहुं चिताए चिताए ॾिसे ऐं पोइ चवे त उस्ताद साईं, छो अॼु अव्हां जो मुबारक ऐं गुलाबी चेहरो ज़र्द ऐं हैड्रो थी पियो आहे? छा राति बुखार हो या का नाचाकाई थी पई आहे? मगर चवेसि हर हिकु शागिर्द ईअं ई। बस असांजी इन गुफ़्तगूअ खां हू वहम में गिरफ़्तार थी वेंदो। उहो वहम हुन जे दिल में घर करे खेसि बीमार बणाईंदो। उस्ताद बीमार थियो त पोइ असां खां आज़ार ख़तम थी वेंदो। जॾहिं ॿिए ॾींहुं स्कूल खुलियो ऐं उस्ताद क्लास में तशरीफ़ फरमा थियो, तॾहिं शागिर्दनि जे लीडर खेसि सलाम कयो ऐं संदसि चेहरे ॾांहुं निहारियईं। उस्ताद खे चयईं त छो अॼु साईं जन जो चेहरो मुबारक ज़र्द थी पियो आहे? उस्ताद चयुसि त वञ वञ, बकी छा थो? वरी ॿियो शागिर्द आयो जंहिं चयो त उस्ताद साहब, अव्हां जो ज़र्द चेहरो अॼु ॿुधाए थो त अव्हां खे मथे में दर्द आहे। ख़ुदा ख़ैर करे अव्हां खे सदाईं ख़ुशो खुर्रम रखे। टियों शागिर्द आयो, उन बि ईअं चयो। चोथों आयो, पंजों आयो, सभिनी इहो ई बोल बोलियो। मतिलब त सभिनी क्लास वारनि उस्ताद खे बीमार बणायो। बस संदन उस्ताद खे बि वहम थियो त आउं बराबरि बीमार आहियां। संदसि इहो वहम वधी वधी वञी यकीन जी मंज़िल खे पहुतो ऐं हू वाक़ई बीमार थी पियो। मथे में सूर महसूस कयईं, बदन में दर्द ॼातईं ऐं शागिर्दनि खे चयईं त मां सचुपचु बीमार थी पियो आहियां, मां मकतब में वेही नथो सघां, टपड़ बंदि करियो, मुंहिंजे घर हली पढ़ो। उस्ताद उतां उथी घर आयो। ज़ाल खे चयईं त बिस्तरो विछाए, आउं चाक़ न आहियां। हुन संदसि बदन खे हथु लाए चयो त मियां, तूं त बिल्कुलु ठीकु आहीं, तोखे बीमारीअ जो वहम आहे ऐं वहम अहिड़ो मर्ज़ आहे जंहिंजो इलाज लुक़मान जे शिफ़ाखाने में बि कोन्हे। ज़ाल जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी उस्ताद चिड़ी चवण लॻो त तोखे कहिड़ी ख़बर, हंधु सोई सड़े जिते बाहि ॿरे, कहिड़ो सेक अचे पाड़े वारनि खे, मूंसां जेका वेदन आहे उन जी तोखे कहिड़ी ख़बर? मतिलब त उस्ताद साहिब ॾाढो बीमार थी पियो। शागिर्दनि जे लीडर सभिनी शागिर्दनि खे चयो त उस्ताद खे बीमार त कयोसीं, मगर पढ़ण खां वरी बि जिंदु कान छुटी। हाणे अहिड़ो त ज़ोर सां पढ़ो जीअं उस्ताद जो घर मथे खणी ॾियो। शागिर्दनि ज़ोर शोर सां पढ़णु शुरू कयो। तंहिं ते उस्ताद चवनि त ए निभागा, ॾिसो था त मां बीमार आहियां, अव्हां वरी गोड़ मचायो आहे, वञो वञो पंहिंजे घर। हयाती हूंदी त पढ़ाईंदोसांव, न त परतव रब खे। छोकिरा ख़ुशीअ सां पंहिंजा थेला बंदि करे घरनि ॾांहुं राही थिया। खेनि ईअं छुड़वाग ॾिसी संदन माइरूं चवण लॻियूं त ही छा, मुला जे अकुल ते पर्दो पइजी वियो आहे छा, जो छोरनि खे हीअं खणी छुड़वाग छॾियो अथसि? छोकिरा खेनि चवण लॻा त उस्ताद साहिब बीमार थी पियो आहे। सभिनी खे हैरत थी ऐं मौला जे घर आयूं। अची ॾिठऊं त वाक़ई मौलाना साहिब बीमार पियो आहे ऐं बिस्तरे दाख़िल आहे। खांइसि पुछऊं त मौलाना साहिब छा थियो आहे? सुबुह जो बिल्कुलु ठीकु हुआ। मौलाना चयो त मां सुबुह जो उथियुसि त मुंहिंजी ज़ाल मूंखे ॿुधायो ई न त बीमार आहीं। ख़ुदा भलो करे वीचारनि ॿारनि जो जिन मूंखे मुंहिंजी बीमारीअ जो इतलाउ ॾिनो। हाणे दुआ कयो त ख़ुदा जल्द शिफ़ा ॾे। सो दोस्तो, वहम बुछड़ी बला आहे जा पंहिंजी टंग हणण सां जॾहिं बदन में ज़हर फैलाए थी, तॾहिं चङे भले माण्हूअ खे हिकदमि बीमार थी बणाए विझे। जेके शयूं मौजूद ई न हुजनि, वहम उन्हनि खे रूबरू आणे बीहारे थो ऐं आफ़तूं बणाए ॾेखारे थो। वहम ला इलाज मर्ज़ आहे। इन जे लाइ माण्हुनि जे चवण ते न लॻंदा करियो ऐं अहिड़ो को बि वहम थिए त तस्दीक ज़रूरु कंदा करियो। उमेद करियूं था त हीअ नंढड़ी वीडियो अव्हां खे ज़रूरु वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।